बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शहज़ाद उमरानी तरफ़ां सिक भरियो सलाम क़बूल पे। उम्मीद थो कयां त तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदा। दोस्तो, जिस्मानी ताक़त तव्हां अक्सर ॿुधो हूंदो त फ़लाणे माण्हूअ खे हेतिरो ताक़त हो, जंहिं फाथल ट्रैक्टर अकेले ॿाहिरि कढियो, जानवर खे हिलाल करण महिल पंज पंज माण्हू उन जानवर खे किराए न सघंदा आहिनि, हिकिड़ो ईंदो आहे जेको उनखे किराईंदो आहे। अहिड़ा खोड़ सारा किसा तव्हां ॿुधा हूंदा ताक़तनि जे बारे में। अॼु जंहिं ताक़त जो मौज़ू तव्हां वटि खणी आयो आहियां, उनजो थोरो अंदाज़ अलॻि आहे। उम्मीद थो कयां त तव्हांखे पसंदि ईंदो। हिकिड़ो वक़्त जो वॾो बादशाह हुयो, उहो सैर सफ़र ते निकितो, पंहिंजा वज़ीर, महशीर, ग़ुलाम पाण सां गॾु खईं। रस्ते ते अची ॾिठईं त हिकिड़े महल जी तामीर हली रही आहे ऐं उन तामीर में हिकिड़ो मज़दूर जेको कमु थो करे त हेठां खां सिर उछले थो मथे, त उहो 3 मंज़िल ते हमरा झपे थो। बादशाह इन कम खे ॾिसी ॾाढो हैरान थियो ऐं चयईं त हिन माण्हूअ खे अधु उमिरि खां मथे आहे हिन जी उमिरि, ऐं हे एॾी स्पीड में सिर खे उछलाए कीअं थो, जेको 3 मंज़िल ते पहुचे थो। ऐं ईअं हूंदो आहे जो हिकु सिर उछले या 2 सिरूं उछले, पर मुसलसिल सुबुह खां वठी इहो कमु थो करे। त वज़ीर उनखे ॿुधायो त साईं, असुल में मसइलो आहे त हिनखे इहा ताक़त न आहे, इहा हिनखे ख़ुशी आहे। चई ख़ुशी छाजी आहे? चई साईं, हिन जे घर में जेका आहे न, हिकिड़ी ख़ूबसूरत घरवारी आहे जेको हिन ते एतमाद कंदी आहे ऐं हिन जी ख़िदमत कंदी आहे, ऐं ग़रीबी हाल में बि हिन खे को बि टेंशन परेशानी न आहे ॿुधाईंदी। चई इन जो ताक़त सां त को वास्तो ई कोन्हे। चई साईं आहे। बादशाह चयो त इन जी मां पाण तहक़ीक़ कंदुसि। बादशाह वियो, कंहिं तरीक़े सां पाड़े में वञी रहियो, ॾिठईं त जॾहिं मज़दूर घरु आयो, दरवाज़ो खड़काईं त घरवारी मुस्कुराए दरवाज़ो खोलियो, पंहिंजे मुड़ुस सां प्यार सां मिली, प्यार सां ॻाल्हाईं, हाल वाल पुछा कईं, तबियत सही आहे, कीअं। वाशरूम ॾे वियो त बाटली पाणीअ जी अॻ में गरम थियल पयल हुजे। हमरा जीअं वाशरूम में वियो त घरवारी हंधु विछाइणु शुरू कयो, मानी पचाए अची हंध ते रखी, उन आराम सां वेही मानी खाधी, पाण सां कचहरी, हथ वारो पखो बि उनखे हणे, सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं बि करे। हाणे इन में इहो हुयो त घरवारीअ इनखे का बि परेशानी न ॿुधाई त घर जा इहे हालात आहिनि, हीअ शइ खुटल आहे, हीअ शइ आहे या न आहे। मुड़ुस जो आयो त सुम्ही पियो, निंड अची वियसि। बादशाह इहो सॼो किसो ॾिठो पंहिंजे अखियुनि सां। बादशाह चयो, पोइ बि ताक़त जो इन सां तालुक़ु न आहे, मां वरी बि इन शइ जी पाण तहक़ीक़ कंदुसि। त बादशाह हाणे हुकुम कयो त भला इन ज़ाल मुड़ुसनि खे पाण में अलॻि कयूं, इन में इख़्तिलाफ़ पैदा कयूं। वज़ीर खे उन हुकुम कयो। वज़ीर पाड़े जी औरतुनि खे चयो त हिन ज़ाल मुड़ुसनि खे पाण में विथी कराइणो आहे। पाड़े जूं औरतूं जो वयूं त उन औरत खे चयूं त तुंहिंजे मुड़ुस जा कंहिं ॿाहिरें औरतुनि सां तालुक़ात आहिनि। औरत जा कन जो भरियूं त शाम जीअं मुड़ुस जो वापसि आयो त जो घरवारी जो बूथ ख़राबु ॾिठईं। घरवारी जो बूथ ख़राबु ॾिठईं त हे परेशान थी वियो, पुछा कईं छा मसइलो आहे, ख़ैर त आहे, अॼु तुंहिंजो मूड ख़राबु आहे। चई तुंहिंजे ॿाहिरें औरतुनि सां तालुक़ात आहिनि। हुन कसम खयो, हुन चयो मुंहिंजी त का अहिड़ी ॻाल्हि कोन्हे, मूंखे टाइम कोन्हे। बहरहाल हुन ॾाढी सफ़ाई पंहिंजी पेश कई, पर औरत खे का बि यकीन न आहे। आख़िर ॿिए ॾींहुं थियो, जीअं रुटीन मुताबिक़ हे पंहिंजी मज़ूरी ते वियो। बादशाह उते ई हुनजे तहक़ीक़ करण लाइ वेठो हुयो। ॾिठईं त हाणे हीउ जेको मज़ूर हुयो उहो सिर उछलाए पियो त पहिरें मंज़िल ते ई मुश्किल सां पहुचे पियो ऐं सहकी पियो पए, कमज़ोर महसूसु पियो थिए। बादशाह खे हिन जी ॻाल्हि सम्झ में अची वई त वाक़ई हिन जो जेको ताक़त जो जेका वजह आहे उहा आहे ख़ुशी, एतमाद, भरवसो ऐं दिलजायूं। त फ़ौरन बादशाह हुकुम कयो त जल्दी कयो हिन ज़ाल मुड़ुसनि खे पाण में ठाहियो ऐं इन्हनि खे सॼी हक़ीक़त सच करे ॿुधायो त मतां इन्हनि जे दिलि में अञा बि के नफ़रतूं पैदा थियनि ऐं हीअ मतां कमज़ोर थी पए। वज़ीर औरतुनि खे साॻियुनि खे मोकिलियो, उनजी घरवारी खे वञी सम्झायूं त बादशाह जे हुकुम ते असां हिकिड़ो आज़मूदो करणु पिया चाहियूं। तुंहिंजो मुड़ुसु बिल्कुलु साफ़ु आहे, सुठो आहे, तोसां मुहबत कंदो आहे। ऐं शाम जो वरी बि हमरा जो घरु आयो त घरवारीअ मुस्कुराए दरवाज़ो खोलियो, उनखां माफ़ी वरितईं त मां तो ते शक कयो ऐं मां वरी ग़लती कई। वरी जो हुन हमरा जे चहिरे ते रौनक अची वई त वरी हमरा ख़ुशि थी वियो। साॻियो ई रूटीन घर में उनखे बाटली पाणी जो गरम थियल मिलियो, बिस्तरे ते मानी मिली, सुठा बिस्तरा विछायल मिलिया ऐं घरवारी जो सुठे तरीक़े सां इख़लाक़ सां उन सां ॻाल्हाइणु ॿोलाइणु, मुहबत भरियो ॻाल्हाइणु ऐं प्लस में वरी मुस्कुराइणु।
त उहो साॻी ख़ुशि थी वियो। वरी बादशाह तहक़ीक़ लाइ वेठो हुयो, सुबुह जो ॾिठईं त हाणे मां वरी ॾिसां त ज़ाल मुड़ुसनि खे पाण खे ठाहियो आहे त ॾिसूं त हाणे वरी साॻियो कमु करे सघे थो। रूटीन मुताबिक़ मज़दूर वरी महल ते कमु करणु आयो। हीअं जो सिर खे खणी उछलाईं त 3 मंज़िल, वरी जो सिर खे खणी उछलाईं त 3 मंज़िल खां बि किरास पियो करे। त बादशाह ॾाढो हैरान थियो त इंसान जी जेका बि ताक़त आहे, जिस्मानी ताक़त आहे, त उहो ताक़त न आहे, असल में उहो इंसान जी ख़ुशी हूंदी आहे। इंसान खे भरोसो मिलंदो आहे, एतमाद मिलंदो आहे, मोहबत मिलंदी आहे, त इंसान जेको आहे त पाण खे ख़ुशि महसूसु कंदो आहे, पाण खे ताक़तवर महसूसु कंदो आहे। हिन सॼी कहाणी मां दोस्तो असांखे इहो हिकिड़ो सबक़ु मिले थो त घरनि जे माहौल मां परेशान थींदा आहियूं ऐं पाण खे कमज़ोर महसूसु कंदा आहियूं, पाण खे चवंदा आहियूं त असांखे हाणे बसि फ़िलाणी बीमारी वठे थी, असां कमज़ोर आहियूं, असांखे ताक़त छॾाए वई आहे। मां उन्हनि अदड़ियुनि खे, भेनरुनि खे अर्ज़ु करणु चाहियां थो त मुंहिंजी भेण, तव्हांजे घर जो जेको बादशाह आहे उहो तव्हांजो घर जो अॻुवाण आहे। जेका बि औरत अगरि पंहिंजे मुड़ुस खे ग़ुलाम करणु चाहींदी, औरत चाहींदी त मुड़ुसु मुंहिंजो ग़ुलाम हुजे, त उहा औरत सम्झी वञे त हुनजो मुड़ुसु अगरि ग़ुलाम आहे त पाण ग़ुलाम जी घरवारी हूंदी। ऐं जेका औरत पंहिंजे मुड़ुस खे बादशाह कंदी, चवंदी त मुंहिंजो मुड़ुसु बादशाह हुजे, त उहा औरत सम्झी वञे त अगरि जंहिंजो मुड़ुसु बादशाह हूंदो त उनजी घरवारी ज़रूरु बादशाह ज़ादी हूंदी। पंहिंजे घरनि खे आबाद कयो, मुहबतूं पैदा कयो। अगरि मुंहिंजो पैगाम तव्हांखे पसंदि अचे त शेयर ज़रूरु कजो। कंहिं नए वीडियो ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।